अस्सलाम वालेकुम दा। वालेकुम सलाम। छा नालो दीदा? नूर मोहम्मद। नूर मोहम्मद घणो टाइम थियो थी रेडी हलाए तो? कलाक अध कलाक थियो। अच्छा छा चांवर छोला थी बिरयानी थी? चांवर बिरयानी बिरयानी ॾेखारे सघे तो ॾिसूं कहिड़े क़िस्म जी आहे? ॾिसो साईं। छा में पकल आहे? छोलनि में। छा में? छोलनि में। अच्छा केड़ी महिल माना काईंदो आहे रेडी? काएं बजे काईंदो आहे? 3 बजे 4 बजे? 3 बजे। घणा किलो चांवर हलाए तो? 3 सॼी आमदनी घणी थींदी थी इन 3 पावन जी? 300 रुपया। खर्च घणो हूंदो थी? 150। कंहिंखे फ्री में खाराईंदो आहे या न? मुफ़्त में कंहिंखे बि न? वॾो हे केरु आहे खाराईंदो आहे? सैयद आहे। छा नालो अथव? साईं नदीम जा। अच्छा ये पैसा जो कमाईंदो आहे 300 रुपया, ख़र्च घणो हूंदो थी? 150 माना 150 कमाईंदो आहे। 150 को मथे। वो 150 को मथे जो कमाईंदो आहे उहो काॾे कंदो आहे? धार कंहिंखे ॾींदो आहे? पंहिंजी अमड़ खे ॾींदो आहे। तूं घणा खपाईंदो आहे? रुपये ई न तू जूस पींदो आहे, बोतलां पींदो आहे, इहो केरु पींदो आहे? कीअं पंहिंजा पोइ खपाया कीअं? कूड़ त न मारे न यार बाबा वो पंहिंजा जमा करे पीअंदो हूंदो न? अच्छा माना भाउ घणा हो? वॾो केरु? वॾो केरु आहे? नंढे भाउ खे ख़र्च ॾींदो आहे? नंढे भाउनि खे नंढे विचे खे न ॾींदो आहे? छो भला? विचे पाण कोन्हे ॾींदो? पाण उहो कमु कंदो आहे तुंहिंजो विचो भाउ? पोइ उहो तो काॾों ॾे पैसा? पीउ छा कंदो थी? पीउ बि चांवर हलाईंदो थी। अच्छा इहो असांखे ॿुधाए तूं स्कूल पढ़णु छो न वेंदो आहे? स्कूल बंद आहे? उहे वेंदो आहे स्कूल? कंहिं क्लास में पढ़ंदो आहे? हाँ? कच्ची में पढ़े थो सर? कच्ची में? वाह रे वाह। पंहिंजो नालो लिखी ईंदो? हाणे मैसेज छा ॾियणु चाहे थो माना तोखे जेके माण्हू नंढा छोकिरा ॿार ॾिसंदा तूं एतिरी नंढी उमिरि में तूं एॾो कमाए थो तूं हाणे नंढनि ॿारनि खे छा चवणु चाहे थो? उहे रुलनि या कमु कनि या पढ़नि छा कनि? कमु करे पैसा कमाए पंहिंजे पीउ माउ खे ॾियनि।